तव्हां जो ख़ानदान सूफ़ी रहियो आहे, राग सां वास्तो रहियो आहे, तव्हांजे उताक ते राग थींदो त असां ॿुधो त तव्हां वटि माना ॼमण ते त ख़ुशी थींदी आहे, पर माण्हू राग दफ़न तदफ़ीन बि चवंदा त राग जी सूरत में थींदी। हा, मुंहिंजो वाल खे राग ॻाईंदे दफ़न कयोसि। ऐं पोइ जीअं 3 ॾींहं तॾो हलंदो आहे त उहो 3 ॾींहं राति राग ई राग हो असां वटि मुंहिंजे वाल सां। तव्हां पंहिंजे वालिद खां कहिड़ियूं माना छा पिरायो, माना उन माण्हू चई सघे थो हिन मैदान में मूं हीउ पिरायो? मां शाइरी कई तॾहिं बि पहिरियां शुरूआति में बाबा खां वठंदो हुउसि रहनुमाई, आख़िरी उमिरि में वरी बाबा मूंखां रहनुमाई वठंदो हो। हुन जो ज़माने सां जेको रवैयो हो ऐं ख़ुदिदारी जेका हुई न, उहा कुटे कुटे मूं में भरिजी वई आहे। इन सॼे पस मंज़र में तव्हांखे जेका मूट मिली आहे, छा उन मां तव्हां मुतमिन आहियो? तव्हांखे जेका माण्हुनि पारां मूट मिली या अवाम पारां या सियासी माण्हुनि पारां? दोस्तनि खे घणे भाङे मां ईअं चवंदे ॿुधंदो आहियां त क़बर परस्ता सिंधी क़ौम या कदुरदान न आहे, पर मां कॾहिं बि इन ॻाल्हि ते यकीन न कंदो आहियां। जंहिं जेतिरी महिनत कई आहे उनखे ओतिरो उजूरो ज़रूरु मिलियो आहे। मिलियो त वधीक आहे, न त बि ओतिरो उजूरो ज़रूरु मिलियो आहे। बाक़ी भाॼा माण्हू कमु न पहुचंदो अथनि, पोइ कम ते हणंदा आहिनि त क़ौम क़दुरु कान थी करे। बशीर कुरैशी तव्हांजे आॾो मिसाल आहे, केतिरो हुनखे क़ौम मोटंदी आहे। हिकिड़ो नंढे तबिके जो माण्हू हो, हुन महिनत कई ऐं हुन सॼी सिंध जो रूह हथ करे वरितो। उस्ताद बुखारीअ खे तमामु पछाड़ीअ में इज़त मिली, उन खां मूंखे घणी मिली वई आहे। हींअर शेख अयाज़ ऐं उस्ताद बुखारीअ खां मूंखे जेका मिली आहे न, मां निकिरां नथो घर खां ॿाहिरि, पर जेके ख़त या जिन दोस्तनि जो राब्ता आहिनि मूंखे घणो कुझु मिली वियो आहे ऐं मां तमामु मुतमइन आहियां। ऐं को बि अहिड़ो माण्हू मुंहिंजे नज़र में कोन्हे जंहिंखे महिनत जो फल न मिलियो हुजे। सभिनी खे मिलियो आहे। धरती क़दुरदान आहे। भाड़िया माण्हू ईअं चवंदा आहिनि त क़दुरु कोन्हे को, क़दुरु थिए पियो थो ऐं थींदो रहंदो। तव्हांखे गायो तमामु घणो पियो आहे। अक्सर मूं असां ॾिठो आहे त शाइर ॻाइणनि जे पुठियां बसि ॿुधरियूं भरे हलंदा आहिनि त ॻाए ॾियो, कंहिंखे शो ॾींदा आहिनि, पर असां महसूसु कयो आहे त तव्हां वटि इहा पोज़ीशन न रही आहे। तव्हांखे कहिड़नि कहिड़नि ॻायो आहे फ़नकारनि? जीअं तव्हां चयो त मूं वटि इहा पोज़ीशन न रही आहे, त मां इहो बि कोन महसूसु कंदो आहियां पंहिंजे गुरबत जे करे। मिसाल मूंखे ख़बर पए त फलाणे माण्हू तव्हांजो केस्ट कयो आहे कलाम न, मां ख़रीद कोन कंदुसि केस्ट। केतिरा समय अहिड़ा आहिनि जेके दोस्त संगत ॿुधाईंदा त फलाणे केस्ट में तव्हांजो कलाम आहे, मां ख़रीद कोन कंदो आहियां। तंहिंजे करे इहो रिकॉर्ड बि कोन थो रखां त कंहिं केतिरो ॻायो आहे। जलाल चांडियो हो, मुंहिंजा 100 खनि कलाम कया आहिनि, पर कॾहिं मूं हिकिड़ी बि केस्ट हुनजी कान रखी। हुनजे बि मुए खां पोइ कंहिं मुंहिंजे मदाह केस्टुनि में जलाल जा कलाम, मुंहिंजा कलाम जेके जलाल कया आहिनि उहे केस्टूं भरे मूंखे ॾिनियूं अथसि। हींअर रिकॉर्ड मुंहिंजे ते आहिनि, जिन त ज़िंदगीअ में मूं कॾहिं बि न को हुनखे पसंदि कयो हो, न को मूं हुनजो कलाम रखियो। मूं वटि ईंदो हो, कुझु मोरे में जेतिरो वक़्तु रहियो त मूं वटि ईंदो हो। हुन में एतिरो अदब ऐं अख़लाक हो जो कार में साम्हूं अचे, मां पंधु वञा पियो त लही कार में मूंखे निवड़ी मिली ऐं ख़ुशताज़ी करे चवे त किथे छॾे चवां या छा, मां चवां न, पोइ वरी कार में चढ़ी वेंदो हो। त हुन वटि इहो अख़लाक हो। ॿियो असांजे कचहरीअ जो माण्हू अॼु ॾींहं ताईं आहे, राह बि सोलंगी, उहो बि फ़नकार आहे। मुंहिंजो हर नओं कलाम जीअं त रोज़ हू मुंहिंजे कचहरी में हूंदो, हुन डायरीअ ते उतारे छॾींदो हू पाण, ऐं राह खां वरी जलाल वठंदो कलाम। तव्हां पंहिंजे जेका तव्हांजी ज़िंदगी आहे, नए नसुल खे तव्हां उनजी रोशनीअ में छा पैगाम ॾियणु चाहियो? असांजी ज़िंदगी सॼी पैगाम आहे। पहिरीं ॻाल्हि त अॼु वॾे में वॾो मसइलो इल्म जो आहे। जंहिं क़ौम में इल्मु न आहे उहा क़ौम ज़लील रहंदी, ख़्वार रहंदी। उन इल्म ॾांहुं माण्हू मुतवजह थियनि ऐं सही इल्मु हासिलु कनि। सही इल्मु हासिलु कयूं त पोइ असांजा जेके ॿिया पैगाम आहिनि उन्हनि खे बि सम्झी सघंदा। फ़िलहाल जहिड़ी जो दौरु हींअर जहालत जो थो हले त पैगाम छा सम्झंदा। पैगाम इहो ई आहे त सही तइलीम हासिलु कनि ऐं कॉपी कल्चर खे ख़तमु करे तइलीम जे मैदान में अॻिते थियनि।